नौशरफरोज सिंध के मारूफ कौमी शायर मोहम्मद जुम्मन दरबदर की याद में सिंधी अदबी संगत ब्रांच बच्चल महर की जानिब से नेशनल प्रेस क्लब नौशरफरोज में संगत के ज़ेर एहतमाम ज़िले राब्ता सेक्रेटरी सुबहान सोज जतोई की ज़ेर सदारत एक ताज़ियती महफिल का इनकाद किया गया, जिससे खिताब करते हुए संगत ब्रांच मोरो के सेक्रेटरी सुबहान सोज जतोई, रजा लांगा मेहरापुर के सेक्रेटरी खालिद राजपर, जब्बार मला, मोहम्मद यूनुस राजपर, रसूल बख्श गेजराई, अशफाक अहमद तग्गर, इकबाल हुसैन मेमून मोहब्बती मला, एम जफर तग्गर, अमजद मेमून, सागर यूसुफ मंगी, अजीज नोपोटो, मीर हसन मेहर ने भी खिताब किया। डॉक्टर बरकत मलक, नूर मोहम्मद नाज, अमानत विस्तोड़ दीगर ने कहा कि मोहम्मद जुम्मन दरबदर सिंध के शायरों के आशिक थे, जिनका हर कदम इनकलाब पर मुश्तमिल था। आज हमने सिंध के इस अजीम इंसान को याद किया है। इनका कहना था कि पूरा सिंध दरबदर की माँ की तरह याद करता है। ये सिंध से सिंध की मोहब्बत का हकीकी सबूत है। जुम्मन दरबदर एक गरीब आदमी था जिसे कपड़ों की परवाह नहीं थी, लेकिन वो सादा रहने के बावजूद इसने मोहब्बत और इनकलाब का रास्ता दिखाया। इनका कहना था कि मोहम्मद जुम्मन दरबदर एक शायर ही नहीं, एक अच्छे गुलकार भी थे, जिन्होंने कई महफिलें मुनक्किद की। इनका रक्स का अंदाज भी मुनफरद था, जिसमें वो खो जाते थे। गुलबहार मरी, गुलाम हुसैन कलोड़ो ने भी इस महफिल में कौमी इनकलाबी नगमा गाकर महफिल को चार चांद लगा दिए। दरबदर हिकिड़ो क़ौमी शाइर हो ऐं हिकिड़ो फ़क़ीर माण्हू ऐं सादो माण्हू हुयो ऐं हुनजी शाइरी तमामु अजीब क़िस्म जी हुई ऐं सिंध ते बि हुन शाइरी तमामु काफ़ी कई आहे, मिजाजी शाइरी बि कई आहे ऐं हू तमामु लेखक हो ऐं फ़क़ीर माण्हू ऐं महिमान नवाज़, ख़ासि करे उहो महिमान नवाज़ हो ऐं ग़रीब, तमामु ग़रीब क़िस्म जो माण्हू हो। पोइ बि महिमान नवाज़ी दोस्तनि खे रहाईंदो ऐं ख़िदमत कंदो ऐं हुनजी सदाई ख़िदमत ऐं क़ौमी जे हुनखे अलाह ताला पंहिंजी जवारत नसीब करे ऐं जन्नत में जॻह हुजे। हर कंहिं ॿार में महके पई मणिया, पर जे सिंध ॼणिया तिन जो मटकी न की। मोहम्मद जुम्मन दरबदर सिंध ऐं सिंधी क़ौम जो आशिक़ हो। हुन सॼी ज़िंदगी पंहिंजी हिन क़ौम जे लाइ वक़्फ़ करे छॾी। अबरे सबरे हाल में सॼी सिंध खे हुन ईअं घुमियो जीअं माण्हू पंहिंजे घर में घुमंदो आहे। हुन सॼी सिंध खे पंहिंजो घर रोहल वाए सम्झो। हींअर हू जिस्मानी तरह असां खां जुदा थी वियो आहे, रूहानी तरह हू असांजी रहबरी कंदे नज़र अचे थो। ऐं आउं सम्झां थो त सदियुनि ताईं संदसि इहे ॿोल त वठी हर जनम वरबो, मिठा मेराण में मिलबो, ख़तमु हूंदा थी वेंदी चिटी चांडाण में मिलबो। या चयो अथई त को माण्हू मौत खे मारे पाण जीआरे वेंदो आहे। हमेशह ईअं थियो आहे त मौत ई माण्हुनि खे मारियो आहे, पर हिननि जो जेको अमल आहे, हिननि जो जेको कौल आहे, उहे चवंदा त न, को माण्हू मौत खे मारे पाण जीआरे वेंदो आहे। यकीनन ही मौत खे मारे पाण जीआरे विया, छो त हिननि जे वञण खां पोइ बि अॼु बि असीं उन्हनि खे ज़िंदा सम्झूं था, सिंध जो आशिक़ सम्झूं था, यगानो मुड़ुसु सम्झूं था। इन दुआ सां त शल असां बि मामे जुम्मन जे राह ते हलंदे हिन धरती, हिन ॿोलीअ जे लाइ कुझु करे सघूं। जीए सिंध, जीए लतीफ़ जी। जुम्मन दरबदर जे सिलसिले में तज़ियती मेड़ाको जुम्मन दरबदर ॿ नाला आहिनि, हिकिड़ो मोहम्मद जुम्मन, ॿियो दरबदर। ऐं दरबदर जेको हुनजो तख़लस आहे, उन ते वॾो जेको आहे सो फ़लसफ़ो आहे। इनकलाब आणण लाइ ऐं ऊच नीच खे ख़तमु करण लाइ उहे दर ते वियो आहे ऐं भिटकंदो रहियो आहे। हक़ सच जो इंसाफ़ देश सां मोहबत में बि दरबदर थियो आहे। ॿिए तरफ़ शाइरी जे लिहाज़ सां दरबदर बि आहे त मजाज़ खां वठी क़ौम ताईं, क़ौम खां वठी सिंध ताईं हिन पंहिंजी ज़िंदगी सॼी अर्पे छॾी ऐं अर्पण खां पोइ बि पंहिंजो नालो बिहारे वियो, प्रोग्राम ॾेई वियो आहे जिते असां हलूं त बहितर थींदो ऐं दरबदर वारी ज़िंदगी असांखे अख़्तियार करे पंहिंजे वफ़ाक़ खां सिंध लाइ हक़ छिनी वठिबो आहे। इन में असांजी भलाई।